मुझे नज़र आहे असां कंहिं सूरत में बि इन्हनि ॿेटनि खे मर्कज़ जे हवाले थियण न ॾींदासीं। तव्हां असांजा नौजवान इन करे खंबे खणी वञो था त उहे मैदाननि ते न अचनि, उहे एहतजाज न कनि, असांखे जीअं वणे तीअं असीं सिंध खे विकिणी खपाए छॾियूं। ॿियो मां हिते तव्हांखे इहो पीपुल्स पार्टी वारनि खे ऐं सिंध हुकूमत खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त ॿेटनि जे हवाले सां खुली पॉलिसी कयो। तव्हांजो निसार खोड़ो चवे थो त तरक़ी थींदी, शाह साहब चवे थो त हुते ग़रीब मिस्किन। तव्हांखे यादि हूंदो हिन मुल्क जे वजूद में अचण खां पोइ कराची सिर्फ़ु सिंधियुनि जी हुई। तरक़ीअ जे नाले में अॼु तव्हां मेगा प्रोजेक्ट, तव्हां बेरिया टाउन, DHA, सुल्तान आबाद बनाए करे असांखे अक़लियत में आणणु चाहियो था। असां कॾहिं बि पंहिंजी जदोजहद जा दस्तबदा न थींदासीं। जीअं सिंध क़ौमी महाज पंहिंजा खंबे खूंटियल कारकुननि जी वारसी कंदी, मालिकी कंदी, असां हर पुरमन जेका जदोजहद आहे उन्हनि ते जारी रहंदासीं। आख़िर में मां चवंदुसि त दुश्मन चाहे केॾो बि सिंध जो डाहे न सघंदो नक्शो सिंध जो। किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध।